जिनादिन सकरन मावा कबल सकरन बाईपास ते मल्ला पेट्रोल पंप भरसां अली हैदर टाउन में बागड़ी बिरादरी जे घरनि खे बाहि लॻी वई, जंहिंमें नसीबा गंशू ऐं शीरूमल जा कखावा घर सड़ी रख थी विया, जॾहिं त घरनि जे भरिसां लोढ़ो ऐं ॿियनि घरनि खे पिणु मामूली नुक़सानु पहुतो। हिकु ॿारो बीठल कणिक जो पिणु सड़ी वियो आहे। इतलाह ते टाउन कमेटी सकरन जो फायर ब्रिगेड अमलो पहुची बाहि ते कंट्रोल करे वधीक घर सड़ण खां बचाए वरिता, जॾहिं त बाहि जा कारण मालूम न थी सघिया। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। हाँ खबर ही कान असांखे पई, असीं सभु अंदरि हा, पर ॿाहिरि अलाए केरु खणी हली वियो, असांखे ख़बर कान्हे। अच्छा उहो जेको ॿिया जेको सामान हा, खटियूं सामान ॿिया सभु सड़ी वियो। बाक़ी इहे झुपड़ी जेको हिते इहे सभु सड़ी वई, हिकु बि थान न बचियो आहे। बसि ग़रीबनि जो ॿुधे, बसि ॿियो त कुझु कोन्हे। ग़रीबनि जी ॿुधे, ॿियो छा कयोसीं? ग़रीबान छा केॾा वेंदासीं, ईअं वेठा आहियूं। असां हिते वेठासीं घर में अंदरि, ॿार कंहिं ॿार ॾिनी आहे सो घर सड़ी विया आहिनि, माल मतो ऐं बू कणिक ॿ टे एकड़ ऐं सॼो सामान खटियूं सभु सड़ी वियो। असांजे माली मदद बि कई वञे असांजे लाइ, गरीब आहियूं। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़, घंटी जो बटण दॿायो।